सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध टीवी जेकी बि हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि सभिनी खे इरशाद जागीरणी जो सिक भरियो सलाम क़बूल पवे। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो इख़्तिताम पज़ीर थियण वारो आहे, वञण वारो आहे। का ख़बर ई न पई त कीअं ही ॾींहं गुज़रनि था, कीअं रोज़ा गुज़रनि था। ऐं जॾहिं रमज़ान महीने जी आमद हुई त तमामु घणो इस्तक़बाल ऐं तमामु घणी नेक ख़्वाहिश जज़्बा, उहे समूरा जज़्बा नेक ख़्वाहिशूं अञा बि आहिनि, पर जल्दी का बि सुठी शइ हूंदी आहे उहा जल्दी जल्दी ख़तमु थी वेंदी आहे। ऐं रमज़ान मुबारक जो महिमान महीनो बसि कुझु ॾींहंनि जो महिमान आहे ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ वरी पाण ईद बि कंदासीं। ऐं ईद जी तयारी बि तव्हां यकीनन ॾाढी ज़बरदस्त कई हूंदी तव्हां या थी रही हूंदी। ख़ासि तौर ते अदियुनि सां अॼु मुखातिबु थियां थो, भेनरुनि सां उन्हनि चूड़ियूं बि वरितियूं हूंदियूं। शॉपिंग जे मामले में असांजूं अदियूं तमामु घणियूं अगरियूं आहिनि, भड़ आहिनि ऐं उन्हनि तमामु घणा वॻा बि वरिता हूंदा ऐं मेहंदी बि वरिती हूंदी। तमामु घणो सामान उन्हनि सहेड़ियो हूंदो। असांजा भाइर बि कंहिंखां घटि न आहिनि, उन्हनि बि 3, 4, 5 वॻा सिबराए छॾिया हूंदा। दर्जन जी आउं ॾिसां थो कैफ़ियत त हाउसफुल लॻो पियो आहे जिते किथे। पर इन विच में हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त तव्हां ऐं असां पंहिंजे लाइ तमामु घणी शॉपिंग कई आहे, पंहिंजे लाइ तमामु घणियूं शयूं वठी छॾियूं आहिनि, पर छा पाण कॾहिं सोचियो आहे त पंहिंजे पाड़े में को अहिड़ो मिसकीन बि रहे थो जेको हिन भेरे पंहिंजनि बचनि खे ईद न कराए सघंदो। थी सघे थो त को अहिड़ो माण्हू बि आहे जेको फैक्ट्रीअ में कमाए थो, उनखे का ॾिहाड़ी न मिली हुजे, हिन भेरे उनखे सेठ पैसा न हुजनि, अहिड़े कंहिं इदारे में आहे जिते उनजी पघार न हली हुजे। थी सघे थो उनजी का मज़दूरी न लॻी हुजे, तमामु घणो कहोल आहे उनखे, तमामु घणा ॿार आहिनि उनखे ऐं उहे उनखां पुछा कंदा हूंदा त बाबा हिन ईद ते असांखे छा वठी ॾींदे, बाबा हिन ईद ते असांखे छा मिलंदो। यकीनन तव्हां ॾिसंदा हूंदो पाड़े में वेझड़ में मिटनि माइटनि में कहिड़ा बि ख़ानदान हूंदा आहिनि जेकी तमामु घणी क़स्म परसी वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, तमामु घणा हीणा हाल हूंदा आहिनि उन्हनि जा। उहे हाल तव्हांजे साम्हूं पधरा बि हूंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा पिया आहियो पर उन्हनि खे इग्नोर करे छॾींदा आहियो। तव्हां उन्हनि खे ईअं उन कैफ़ियत में ॾिसी न आहियो सघंदा जंहिं कैफ़ियत में तव्हांखे ॾिसणु घुरिजे। तव्हांखे जुबो अचणु घुरिजे, तव्हांखे ख़्यालु अचणु घुरिजे ऐं तव्हां इहो सोचियो त जेकॾहिं तव्हां 4, 5 वॻा वरिता आहिनि उन मां 2 वॻा पंहिंजा माइनस करे छॾींदव। जेकॾहिं का शइ हिन भेरे तव्हां न वरिती, फ़र्ज़ु कयो तव्हां वटि तमामु घणो जझो नाणो बि आहे, जेकॾहिं का शइ जेकॾहिं तव्हां खुटाई आहे पंहिंजे लाइ ऐं का शइ ॿिए जे लाइ वरिती आहे कंहिं ग़रीब मिसकिन जे लाइ, त उहा केॾी नेकीअ जी ॻाल्हि हूंदी। ज़रूरी न आहे त ओड़े पाड़े जी ॻाल्हि कयां, तव्हांजे मिटनि माइटनि में बि तमामु घणा तव्हांखे मिली वेंदा। तव्हांजे ईअं खणी अचो त पूरे ख़ानदान में बेड़ा माण्हू हूंदा जेकी सरहदी वारा न हूंदा, जेकी हिन वेल हिन घड़ीअ हिन इंतज़ार में हूंदा त किथां पैसा मिली वञनि ऐं आउं ईद करे सघां, असां पंहिंजनि बचनि खे ईद कराए सघूं, सुठी ईद कराए सघूं, मिठी ईद कराए सघूं। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त न सिर्फ़ु पाण पहिरां सुठो पायो, मिसकीननि ग़रीबनि ऐं पंहिंजनि माण्हुनि खे बि यादि कयो ऐं थोरी नज़र फेरायो हेॾे होॾे, तमामु घणा ग़रीब मिली वेंदा। नेकी कयो ऐं नेकी तव्हांजी रायगा न वेंदी। अल्लाह पाक तव्हांखे नेकी करण जी तौफ़ीक़ बि अता फ़रमाईंदो ऐं अल्लाह पाक उनजो तव्हांखे अजर बि ॾींदो। अॼोको प्रोग्राम ॾाढो सुहिणो सेब थो थियण वारो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त रूह परवर महफ़िल हूंदी आहे ऐं नशिया ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। शाज़िया करीम हिन प्रोग्राम में तव्हांखे नज़र ईंदी आहे, तबियत हुनजी नासाज़ थी पई आहे, इन जे करे उहा न अची सघी आहे। आउं तव्हांजी ख़िदमत में इरशाद जागीरणी वरी पंहिंजो नालो इन जे करे ॿुधायां थो त कॾहिं कॾहिं नालो ॿुधाइण बि सुठो लॻंदो आहे। सो हिन भेरे जिन असां सां ताउन कयो आहे उन्हनि जा नाम वठां, जिन हिन सुहिणी नशियात खे सुहिणो बणाइण में असां सां यको सहकार कयो आहे। अॼु बि असां सां ॿाह मिली आहिनि, अॼु बि असां सां गॾु आहिनि। सभ खां पहिरियां ज़िक्र कंदो आहियां करशी जामे शीरी जो। करशी जामे शीरी ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे ऐं जॾहिं पाण इफ़्तार कंदा आहियूं, जॾहिं कुझु खाई छॾींदा आहियूं, खाई पी जॾहिं वांदा थींदा आहियूं त पोइ पाण सोचींदा आहियूं, पाण चाहींदा आहियूं त का न का अहिड़ी शइ हुजे जेका रूह खे राहत ॾिए, जेको जंहिंमें मज़ो हुजे, मिठाण हुजे, शरबत हुजे को। त पोइ शरबत जामे शीरी खां सवाइ को सुठो शरबत मूंखे नथो हिन वक़्तु सम्झ में अचे त को अहिड़ो ज़बरदस्त शरबत हूंदो। जामे शीरी जो शरबत ॾाढो भलो शरबत आहे ऐं तव्हां उनखे पीअंदो, उनजो ज़ाइक़ो ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं ख़ासि तौर ते आउं ॾिसंदो आहियां बहिराड़ी हुजे या शहर हुजे, अक्सर रोज़े खुलण खां पोइ जामी शीरी जो यकीनन हिकिड़ो गिलास माण्हू ज़रूरु पीए थो ऐं उनखां पोइ करार में अचे थो, उनखां पोइ फ़रहत में अचे थो। रोज़ेदार खे हुन में तमामु घणी उन लॻल हूंदी आहे, पाणी पियो तमामु घणो पियो, पर उनखां पोइ शरबत जेकॾहिं पीअंदो न
सो बि करशी जामे श्री जो त पोइ तव्हां बाक़ाइदा नोबना थी वेंदो, बाक़ाइदा तव्हां ईअं रिलैक्स महसूसु कंदो ॼणो रोज़ो ईअं माना मज़ेदार थी वेंदो तव्हांजो। सो करशी जामे श्री वारनि जो तमामु घणो आउं बि थोराइतो आहियां, असांजी पूरी टीम थोराइती आहे, उन्हनि जा वॾा वॾा जेके असां सां यको सहकार में आहिनि। करशी जामे श्री तव्हां जेकॾहिं हिन वक़्तु बि ॾिसो पिया ऐं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वरिती आहे ऐं तव्हांजे दस्तरख़्वान ते अॼु करशी जामे श्री खुटल आहे या खपी वई आहे त पोइ जल्दी जल्दी वञो। अञा जनरल स्टोर तमामु घणा खुलियल आहिनि, बल्कि खुलियल हूंदा ई आहिनि। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, ईद मथां आहे त पोइ सॼी राति खुलियल हूंदा आहिनि। त पोइ करशी जामे श्री जा ॿ जेकी उन जूं बोतलूं आहिनि उहे वठी छॾियो, बल्कि उहे यकीनन तव्हां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में करशी जामे श्री खे वापरायो, ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे। उनखां पोइ मोबाइल जो जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं था त अॼुकल्ह जेकॾहिं पाण वटि बैलेंस बि आहे ऐं जेकॾहिं पैकेज न आहे को इंटरनेट जो, त पोइ असां तमामु घणा उॿाणका थी पवंदा आहियूं, मज़ो न ईंदो आहे, करार न ईंदो आहे। सो जेकॾहिं तव्हांखे सुठी सर्विस खपे, सुठो नेटवर्क खपे त उनजे लाइ आउं गुज़ारिश कयां थो तव्हांखे त टेलीनार 4G इस्तेमालु कयो। टेलीनार 4G तमामु घणो ज़बरदस्त अची पियो आहे मार्केट में ऐं टेलीनार 4G जेकी इस्तेमालु कनि था उहे ॿुधाईंदा आहिनि। असां सां दोस्त मिलंदा आहिनि तमामु घणा, आउं पाण बि टेलीनार यूज़ कंदो आहियां। दोस्त मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि यार जिते वञूं था टेलीनार जी सर्विस ॾाढी ज़बरदस्त आहे, माना ॻोठ हुजे शहर हुजे किथे किथे त के टावर्स कमु न कंदा आहिनि, उते बि टेलीनार 4G ॾाढो ज़बरदस्त हुनजो रिज़ल्ट हूंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं असां कंहिं अहिड़ी जॻह ते वेठा हूंदा आहियूं, पोइ उते आवाज़ु सम्झ में न ईंदो आहे, पोइ हिक ॿिए खां पुछा कंदा आहियूं तो वटि नेटवर्क कहिड़ो आहे, मूं वटि फलाणो नेटवर्क आहे, अड़े यार इहो हिते कमु ई न कंदो आहे, अड़े टेलीनार 4G आहे न, पोइ कमु ई कमु आहे। टेलीनार 4G जेकॾहिं तव्हां चाहे त पोइ तव्हां बाक़ाइदा बेफ़िक्र थी वञो, जिते बि हूंदो, जंहिं पासे हूंदो, जंहिं दिशा में हूंदो, तव्हांखे टेलीनार 4G ॾाढी ज़बरदस्त सर्विस मुहैया कंदो। उनखां पोइ आउं ज़िक्र कयां थो वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद। ऐं घरु पंहिंजो ज़रूरी आहे, हर कंहिंजी ख़्वाहिश आहे, हर कंहिंजो सुपिनो आहे, हर को सोचे थो त पंहिंजो घरु हुजे ऐं सुठो घरु हुजे। ऐं जेकॾहिं उहो घरु हुजे हैदराबाद में त अञा क्या ई बात आहे साईं, जाम शोरो सफ़ा वेझो आहे, हवाऊं थधियूं थधियूं हलनि थियूं पियूं। हैदराबाद हूअं बि सुहिणो मनमोहणो शहरु आहे, तमामु वॾो ज़बरदस्त शहरु आहे। हैदराबाद में जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी रिहाइश हुजे, पंहिंजो घरु हुजे, पंहिंजो दुकानु हुजे, पंहिंजी का जाइ हुजे त अञा छा खपे तव्हांखे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स असां सां ताउन कंदा आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां उते फ्लैट को बुक करणु चाहियो था, पंहिंजी जॻह वठणु चाहियो था त वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स सां तव्हां राब्तो करे सघो था। ॾाढो ज़बरदस्त आहे, तव्हांखे मशवरो मूं ॾेई छॾियो आहे। सुरहान टी ॾाढी ज़बरदस्त आहे। ऐं के जीअं पहिरियां मां शरबत जो ज़िक्र कयो करशी जामे श्री जो, त के माण्हू वरी चवंदा आहिनि त बाबा असांखे चांहि पीअणी आहे, चांहि जा मवाली बि तमामु घणा माण्हू हूंदा आहिनि। पोइ सहरी हुजे या वरी इफ़्तारी हुजे, पोइ चांहि जेकॾहिं उनखे नाहे मिलंदी त पोइ अक्सर वरी इहो हिकिड़ो जुमिलो ॿुधण में ईंदो आहे त मथे में ॾाढो सूरु आहे, चांहि मूंखे जल्दीअ में आणे ॾियो। चांहि जेकॾहिं तव्हांखे ठाहे आणे ॾियणी आहे या चांहि तव्हांखे पीअणी आहे त पोइ पंहिंजनि महिमाननि खे पीआरियो, पाण बि पीओ। ऐं ज़बरदस्त चांहि जो तव्हांखे ॾिसो ॾियां थो, सुरहान टी मार्केट में मौजूदु आहे। सुरहान टी ॾाढी ज़बरदस्त चांहि ऐं कड़क चांहि, भली चांहि, मज़ेदार चांहि। ऐं सोली सिंधी में चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं यार चांहि अहिड़ी पीआरी अथव सफ़ा ई दिमाग़ मां ठकाव निकिरी विया आहिनि, अहिड़ी चांहि आहे। सो सुरहान टी वापरायो ऐं चांहि जो मज़ो वठो। रूह अफ़ज़ा तमामु घणो ज़बरदस्त शरबत इहो बि आहे ऐं पुराणे ज़माने खां वठी पाण हिनखे ॿुधूं था, ॾिसूं था ऐं पाण उनखे तमामु घणो आज़मायो बि आहे ऐं पी बि ॾिठो आहे, तमामु घणो हुनजो ज़ाइक़ो ज़बरदस्त आहे। उनखां पोइ ओलपर्स क्रीम मिल्क वारनि जो असां ताउन आहे। ओलपर्स क्रीम मिल्क ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं यकीनन तव्हांखे बि खीर जी ज़रूरत पवंदी हूंदी कॾहिं कॾहिं। सो ओलपर्स जो जेकॾहिं तव्हां वटि पैक आहे त तव्हांखे ॻणती करण जी का बि ज़रूरत न आहे। ओलपर्स ॾाढो ज़बरदस्त आहे, डेयरी क्रीम आहे। ऐं आउं ॾिसां थो ऐं हिते जेकी वेठल आहिनि असांजा दोस्त उहे बि मुर्कनि था पिया त ओलपर्स जहिड़ो खीर वाक़ई में बि कोई कोन्हे। सो ओलपर्स वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन में आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु आउं वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼोके प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में इन्हनि जो सहकार त आहे ई आहे, पर जेकॾहिं महिमान न हूंदा त पोइ प्रोग्राम कीअं हसीन ठहंदो, पोइ प्रोग्राम जी ज़ीनत, प्रोग्राम जो ज़ेब उहो मज़ो न ॾींदो जेकॾहिं असांजा महिमान असां सां गॾु न हूंदा। सो माना हितनि महिमाननि जो आउं थोराइतो आहियां जेकी क़ीमती वक़्तु आहे। अॼु असांजे स्टूडियोस में आया, इफ़्तार जो वक़्तु बि थियणो आहे ऐं इन खां पहिरियां पाण थोरी कचहरी उन्हनि सां करे वठंदासीं। सभ खां पहिरियां जंहिं शख़्सियत जो आउं तारुफ़ तव्हां सां करायां थो, जेका अॼु महिमान शख़्सियत असां सां गॾु आहे, PhD कई अथऊं पाण इस्लामिक स्टडीज़ में ऐं असिस्टेंट प्रोफेसर आहिनि दावा अकेडमी जा, डॉक्टर शहज़ाद चन्ना साहिब खे भली कार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? रोज़ा हलनि था पिया? माशाअल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾे। तव्हां सां गॾु वेठो आहे नातिया शाइर आहे पाण, प्रोफेसर डीन फैकल्टी ऑफ कंप्यूटर साइंस जो डॉक्टर तारिक रहीम सूमर साहिब। साईं कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? सफ़ा मज़े में न? बाक़ाइदा ईअं के माण्हू हूंदा आहिनि जिन जे ॻाल्हाइण में एनर्जी हूंदी आहे, भले माना चाक हुजनि न हुजनि पर ॻाल्हाईंदा ईअं आहिनि त माना ईअं फिटफाट लॻा पिया। ऐं तव्हांजे ॻाल्हाइण में इहा ख़बर पइजी थी वञे तव्हां ओके लॻा पिया आहियो ऐं तव्हां खां इहा ॻाल्हि पुछण जी ज़रूरत ई न आहे त कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा हाल माना ओके लॻा पिया आहिनि। माशाअल्लाह ईअं सलामत रहो, ईअं सराह हुजे, अलाह साईं तव्हांखे सिहत ॾे। ऐं इन खां अलावा पंहिंजे प्रोग्राम में नाते कलाम तमामु घणो पढ़ियो वेंदो आहे
ऐं मिठे मुड़ुस जी सना हूंदी आहे त पोइ रूह खे राहत बि मिलंदी आहे, क़ल्ब खे करार बि मिलंदो आहे। अॼु बि करार वठंदासीं, रूह खे राहत ॾींदासीं, मज़ो माणींदासीं। पाण नातिया शाइर जी ॻाल्हि जीअं मूं कई त नातिया कलाम ॿुधण जे लाइ बि असां वटि ज़बरदस्त आवाज़ पहुतल आहे। ऐं पाण जॾहिं बि असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि त प्रोग्राम खे रौनक बख़्शे वेंदा आहिनि। ऐं भलीकार चवां थो कारी नज़ीर मंचना साहिब खे, साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? मज़े में? वाह वाह, इहे ॿारनि जी टीप सरंजाम ॾियो था साईं, माशाल्लाह। हा बिल्कुलु बिल्कुलु साईं। ऐं वरी जेकॾहिं पाण मिठे मुड़ुस जो ज़िक्र कयूं त पोइ उनजो ज़िक्र जेतिरो बि थिए, जेतिरो वाधारो थींदो, जेतिरो घणो थींदो, तेतिरी क़ल्ब खे वधीक राहत मिलंदी। नातिया कलाम ॿुधण जे लाइ असां गुलाम नबी महर साहिब जो गॾु आहे ऐं तमामु घणे वक़्त खां वरी परे खां बि आयो आहे। सो भलीकार साईं तव्हांखे बि मोहम्मद अमीन मजीदाणो साहिब बि असां सां गॾु आहे, भरिसां वेठो आहे ऐं उहो बि ॾाढो सुठो नातिया शाइर बि आहे, नात पढ़ंदो, हुनजी वॾी महिरबानी। ऐं हिन पासे वरी करशी जामे श्री वारो दोस्त बि जेको असां सां गॾु सहकारी हूंदो, उनजी वॾी महिरबानी। सो प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं साईं। जेकॾहिं मोज़िज़ महिमाननि जी इजाज़त हुजे त हमदिया कलाम को ॿुधिजे, अल्लाह ताला जी तारीफ़ ॿुधिजे, उनजी सना ॿुधिजे। ऐं कारी नज़ीर मंचनो साहिब असां सां गॾु आहे साईं, बिस्मिल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अव्वल आखिर है अल्लाह, बातिनो ज़ाहिर है अल्लाह। अव्वल आखिर है बातिनो ज़ाहिर है अल्लाह। हाफिज़ व नासिर है अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। कोनो मकामे है अल्लाह, दोनों जहां में है दोनों जहां में है अल्लाह। जिस्म में जामे है अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह, माफी कल्बी गैर अल्लाह। नूर मोहम्मद सल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। किसी ने पूछा कि जन्नत की कोई कीमत है?
किसी ने पूछा कि जन्नत की कोई कीमत है, तो मुस्तफा ने कहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सना दो पता पता है खुदाया दम बदम तेरा, ज़मीनो आसमां तेरे ये मौजूद अलम तेरा। दुनिया में तेरा खाकर, दुनिया में तेरा खाकर तेरे शिकवे करे यार, अब ताजुब है कि हम पर भी रहे लुत्फो करम तेरा। पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सो मौला सभिनी मुस्लमाननि खे वञण महिल इहो कलमो नसीब करे ऐं चपनि ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे। छो त क़बर अंधारी कोठड़ी आहे जिते न भाउ आहे, न को संगती आहे, न को अबु आहे, न अमड़ आहे। सो इहो ई कलमो पंहिंजी जिंद छॾाईंदो। सो डॉक्टर शहज़ाद चन्ना साहिब, एतिकाफ़ में बि माण्हू वेहनि था पिया माशाअल्लाह, बल्कि वेही चुका आहिनि। आख़िरी ॾाहको जेको एतिकाफ़ जो हूंदो आहे, इन हवाले सां छा चवणु चाहींदो? एतिकाफ़ जी छा फज़ीलत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। ही बलारो महीनो जेको हलंदो पियो वञे, जीअं तव्हां पाणी चयो, ऐं इन जो आख़िरी जेको ॾहों आहे ख़ासि तौर ते इन जो जेको आख़िरी ॾहों आहे जी, उहो आख़िरी ॾहों जंहिंमें एतिकाफ़ जेको आहे हिकिड़ो रमज़ान शरीफ़ जे महीने में आहे। एतिकाफ़ जे बारे में जेको अचे थो त शरीअ तौरु ही सुन्नत मुअक्कदा आहे। अच्छा अच्छा। ऐं कंहिं जॻहियुनि ते इहो बि आहे त इहो फ़र्ज़ अलल किफ़ाया, यानी कंहिं बि ॻोठ में, कंहिं बि वसंदी में, कंहिं बि मोहल्ले में, कंहिं बि हंधि को बि मुस्लमान भाउ वेहिजी वियो एतिकाफ़ में त सभिनि जे मथां गुनाह लही वेंदो। एतिरो इन जो जेको आहे केॾा बेनिफिट्स आहिनि, माना पैकेज आहे न पूरो। सुभान अल्लाह, रब करीम जे नाम तां सदको। जीअं रोज़े जी जेको आहे हिकिड़ो फ़लसफ़ो हुयो अल्लाह ताला ॾिनो आहे। रोज़े खां पोइ जेको ट्रेनिंग हली, उन ट्रेनिंग में आख़िरी मरहले में इहो आहे तव्हां जेको मुस्लमान आहे उहो एतिकाफ़ में वेहे। सही। हाणे एतिकाफ़ जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो इहो आहे त उहो मुस्लमान बानो जेको अल्लाह ताला सां पंहिंजो जेको आहे नातो तालुक़ अञा वधाइणु चाहे थो, सही सही, उहो जेको आहे मस्जिद में जेको आहे वेंदो ऐं सुनत जेको आहे एतिकाफ़ जी नियत करे। हिकु मुस्तहब अमल आहे, ऐं नबी साईं जी सुनत आहे। ऐं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर साल रमज़ान शरीफ़ जे महीने में जेको आहे उहो एतिकाफ़ में वेंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं रिवायतुनि में चए थो हिकु भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहो जेको आहे न वेही सघिया, त अॻे साल जेको आहे जेको आख़िरी साल हुयो साईं जन जो, त 20 ॾींहं जेको आहे पाण एतिकाफ़ में वेठा। सो इहो आख़िरी जेको आहे इशरे में एतिकाफ़ जेको आहे वेहणु मर्द ऐं मुस्लमान हुजे ऐं आकिल। ऐं कनि जॻहियुनि ते इहो बि अचे थो जेकॾहिं कोई छोकिरो आहे, नौजवान आहे, रोज़ो रखे थो, शौक़ु आहे, भले उहो बि वेहे, को हर्ज न आहे। नफ़ली इबादत जे तौर ते उनखे सवाब जेको आहे जेको आहे उनखे उमिरि जो ते न आहे न, उमिरि जो को टाइम न आहे। बाक़ी इहो आहे त रोज़ो जेकॾहिं उहो रखी सघे थो सही सही त रोज़ो रब करीम जी वॾी इनायत आहे। एतिकाफ़ में रोज़ो शर्त आहे रमज़ान शरीफ़ जे महीने में। रमज़ान जो जेको आहे एतिकाफ़ उन में रोज़ो रब करीम खे सारण जो, उन पासे ध्यानु ॾियण जो, दिलि लॻाइण जो इहो ज़बरदस्त हिकिड़ो मौक़ो आहे। सो गुलाम नबी महर साहिब असां सां गॾु आहे, त मां चाहींदुसि त गुलाम नबी महर साहिब ॾे माइक पहुचाई वञे त साईं जे आवाज़ में बि हिकिड़ी ज़बरदस्त नात ॿुधी वठूं। सो अञा वधीक मज़ेदार थींदी, छो त मिठे बिस्मिल्लाह साईं। मिस्कीन राशिदी आहे शाइर, अलहमदुलिल्लाह पुराणो अदब जे हिसाब सां। जी बिस्मिल्लाह।
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद नबी उम्मी वाला आलिहि वसल्लम तस्लीमा। अजो हवा में अजब दिलबरी अजो हवा में अजब दिलबरी जण मदीने कहाणे वरी अज हवा में अजब दिलबरी जण मदीने कहाणे वरी जण मदीने कहाणे वरी वाह मुरसल जो मिठड़ो मदीनो 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 जरे जरे में खुशबू भरी जरे जरे में खुशबू भरी जण मदीने कहाणे वरी अज हवा में अजब दिलबरी जण मदीने कहाणे वरी जण मदीने कहाणे वरी नूर तुझे ममूर आलम नूर तुझे ममूर आलम नूर तुझे ममूर आलम नूर तुझे ममूर आलम इल्म तुझी मिठा रोशनी इल्म तुझी मिठा रोशनी जण मदीने कहाणे वरी अज हवा में अजब दिलबरी जण मदीने कहाणे वरी तुझी तारीफ कुरान सारो तुझी तारीफ कुरान सारो तुझी मितहत सजी शायरी तुझी मितहत सजी शायरी जण मदीने कहाणे वरी जण मदीने कहाणे वरी सुभान अल्लाह ॾाढो सही ज़बरदस्त ऐं तव्हांजे आवाज़ में अंदाज़ में जेको सर आहे त असां जेकॾहिं अखियूं ॿूटे ॿुधूं था त वरी पोइ असां बि ॼण ओॾे आहियूं सुभान अल्लाह सो असां सां गॾु डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहिब बि आहे साईं नातिया शाइरी कयो था माशाल्लाह सो ही ज़मानो सॼो इश्किया शाइरी में लॻो पियो आहे नातिया शाइरी जो ख़्यालु कीअं आयो भला थोरो इहो ॿुधायो त पोइ नात मां ॿुधायो ख़ासि करम नवाज़ी ख़ासि माण्हुनि ते थिए थी सुभान भला ख़ुशनसीब आहियो भला भागवंत आहियो जो रब करीम तव्हांखे इन कम ते लाथो आहे माना हीउ ज़िमो अहिड़ो आहे नी मिठे मुड़ुस जी सनाफ़ानी करणु माना इहा इनाम जी ॻाल्हि आहे तव्हांजे लाइ इहो एज़ाज़ आहे बिस्मिल्लाह कुझु ॿुधाईंदो गुलाम इब्ने गुलाम आहियां वाह वाह गुलाम इब्ने गुलाम आहियां सचे नबीअ जो तमाम आहियां वाह वाह गुलाम इब्ने गुलाम आहियां सुभान नज़र उथे तां ॾिसां मदीनो अखियुनि ख़ातिर इनाम चाहियां गुलाम इब्ने गुलाम आहियां सुभान अल्लाह सजी हयाती मिठे जो नालो ज़ुबान ते हरदम कलाम चाहियां गुलाम इब्ने गुलाम आहियां सचे नबीअ जो तमाम आहियां सही सफ़र कयां मां सदा मदीनो सुभान अल्लाह सफ़र कयां मां सदा मदीनो जेरे जन्नत में क़याम चाहियां वाह वाह गुलाम इब्ने गुलाम आहियां
ॾिसां नबीअ खे जॾहिं लहद में हा ॾिसां नबीअ खे जॾहिं लहद में किरी पेरनि ते मक़ाम चाहियां वाह ग़ुलाम इब्ने ग़ुलाम आहियां सचे नबीअ जो तमामु आहियां सुभान अल्लाह रोज़े महशर पियां मां कोसर वाह वाह रोज़े महशर पियां मां कोसर हथनि सां ख़ैरुल अनाम चाहियां सुभान अल्लाह ग़ुलाम इब्ने ग़ुलाम आहियां सुभान अल्लाह साईं सचे नबीअ जो तमामु आहियां कवि थियां मां कुल नेमतुनि में वाह वाह कवि थियां मां कुल कुल नेमतुनि नेमतुनि में देहाती हक़ जो पयाम चाहियां वाह साईं वाह ग़ुलाम इब्ने ग़ुलाम आहियां सुभान सचे नबीअ जो सुभान तमामु आहियां सुभान साईं इहा ग़ुलामी सदाईं हुजे साईं आमीन साईं सुभान अल्लाह सो करशी जामेश्री वारनि जो अॼु असां सां सहकार आहे टेलिनार 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद सुरहान टी रूह अफ़ज़ा ऐं ओलपर क्रीम वारनि जो असां सां ताउन आहे अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां गॾु मजीदाणो साहिबु गॾु आहे मोहम्मद अमीन मजीदाणो साहिबु इन जो बि ख़ूबसूरत आवाज़ भला ॿुधी वठिजे छा ख़्यालु आहे संगत जो साईं सुभान अल्लाह वाह वाह कजो बिस्मिल्लाह साईं ऐं असां गॾो गॾु असां साईअ ते बि वेंदासीं नंढड़ी साई उन खां पोइ मोटी चवंदा या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीने जा साईं मदीने घुरायो मदीने जा साईं मदीने घुरायो घणा साल थी विया नसिक में सिकायो घणा साल थी विया नसिक में सिकायो मदीने जा साईं मदीने घुरायो मदीने जा साईं मदीने घुरायो मदीने जा मंज़र ॾिसण दिलि थी चाहे ॾिसां सब्ज़ गुंबज़ थी हर पल सताए मदीने जा मंज़र ॾिसण दिलि थी चाहे ॾिसां सब्ज़ गुंबज़ थी पल पल सताए हयातीअ में हिकिड़ो दफ़ो ई घुरायो हयातीअ में हिकिड़ो दफ़ो ई घुरायो घणा साल थी विया नसिक में सिकायो घणा साल थी विया नसिक में सिकायो मदीने जा साईं मदीने घुरायो हर साल संभरी अचनि ताज पांदी उन्हनि सां अचण लाइ आहे दिलि ई मांदी हर साल संभरी अचनि ताज पांदी उन्हनि सां अचण लाइ आहे दिलि ई मांदी मूंखे बि हरम जो मुसाफ़िर बणायो मूंखे बि हरम जो मुसाफ़िर बणायो घणा साल थी विया नसिक में सिकायो घणा साल थी विया नसिक में सिकायो मदीने जा साईं मदीने घुरायो अमीन जे दिल जी कयो आस पूरी वई आहे गुज़री हयाती समूरी अमीन जे दिल जी कयो आस पूरी वई आहे गुज़री हयाती समूरी मजीदान के आबे ज़मज़म पियारियो मजीदान के आबे ज़मज़म पियारियो घणा साल थी विया नसिक में सिकायो घणा साल थी विया नसिक में सिकायो मदीने जा साईं मदीने घुरायो Salam Ramazan, Ramazan, Ramazan.
Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन सलाम रमज़ान में तव्हांखे हिकु भेरो वरी भलीकार चऊं था ऐं अॼोको प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन कयो आहे करशी जामेश्री वारनि, टेलीनार 4G वारनि जा बि असां तोराइता आहियूं, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद वारनि जी वॾी महिरबानी जेकी असांजे प्रोग्राम खे ॾाढो सुहिणो करे पेश कराईंदा आहिनि, सुराणा टी वारनि जा लख कुर्ब उन्हनि जी वॾी महिरबानी, रूह अफ़ज़ा उन्हनि लाइ बि असीं चवंदासीं त असीं रूह अफ़ज़ा वारनि जा बि थोराइता आहियूं, ओलपर्स क्रीम वारनि जी वॾी महिरबानी जेकी हिन प्रोग्राम खे शानाए थो मानाए थो करे पेश करण में असांजी मदद कंदा आहिनि। ऐं अॼोके प्रोग्राम में मौजूदु महिमान बि तमामु सुठा पहुतल आहिनि ऐं गॾो हिन वक़्तु हिन लम्हे हिन घड़ीअ हिन ब्रेक में कुझु नवनि महिमाननि बि असांखे जॉइन कयो आहे। महिमान त कोन आहिनि, हाणे असांजे घर जा भाती थी विया आहिनि, पर वरी बि कॾहिं कॾहिं असांजे प्रोग्राम खे जॉइन कंदा आहिनि, इनजे करे असां उन्हनि खे चऊं था महिमान अलाउ कंदो सदाईं असां सां गॾु हूंदा। सो सुहिणी सिंध जी ॾाढी सुहिणी सना ख़्वान आहे, नातिया शाइरी जॾहिं उनजे आवाज़ में ॿुधूं था त तमामु घणो सुठो लॻे थो ऐं उनजे आवाज़ में हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे, पुरकैफ़ बणाइण वारो आवाज़ु आहे ऐं माशाअल्लाह अलाह साईं उनखे तमामु घणो उबूर हासिलु कयो आहे। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में उहा नातिया कलाम पढ़े थी, मुख़्तलिफ़ चैनल्स ते तव्हां उनखे ॾिसंदा आहियो ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु सिंध TV ते तमामु सुठो हिकिड़ो प्रोग्राम नशर थिए पियो जेको मुंहिंजी ऐं उनजी मेज़बानी में गॾियल तौरु आहे। 7:30 वॻे उहो प्रोग्राम लॻे थो ऐं 7:30 वॻे यकीन कहिड़ो प्रोग्राम लॻे थो तव्हां सम्झी विया आहियो। मदाहे मुस्तफ़ा जो आउं ज़िक्र कयां थो, 7:30 वॻे प्रोग्राम उहो नशर थिए थो, हुन में आउं त तव्हां सां गॾु हूंदो आहियां, मूंसां गॾु हूंदी आहे फौज़िया ख़ादिम इन प्रोग्राम खां पहिरियां हिन प्रोग्राम में बि मूं वटि अची वई आहे, हुनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीक ठाक में और आप सुनाए खैरियत? मां बिल्कुलु ठीकु ठाक ज़बरदस्त आहियां ऐं असांखे वरी ॿिए प्रोग्राम में वञिणो आहे, इन खां पहिरियां तव्हां हिन प्रोग्राम में मुंहिंजे चवण ते आया आहियो, असांजी टीम जे चवण ते आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो न? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, आप सुनाए खैरियत से? रोज़े कैसे जा रहे हैं? बिल्कुलु ठीकु ठाक ज़बरदस्त, सभु रोज़ा रखिया अथमि। सिंधीअ में ॻाल्हाईंदो अञा सुठो लॻंदो असांजे ॾिसंदड़नि खे बि। मां इंशाल्लाह सिंधी में भी ॻाल्हाईंदसि पर घटि जेको मूंखे घटि ईंदी आहे हिन लाइ तव्हां सां गॾु तव्हांजी भेण बि आई आहे माशाअल्लाह, शाइरी जी ॻाल्हि पाण कयूं तव्हांखे तमामु घणी नॉलेज आहे त कहिड़ी शाइरी सुठी आहे कहिड़ी मयारी आहे, पर तव्हांजी अदीब नाते कलाम पढ़े थी, उनखे बि भलीकार चऊं था। महानूर सूमरो तव्हां सां गॾु आहे। महानूर कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीकु ठाक अल्लाह जे करम, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? ठीकु ठाक। ॾिसो केॾी सुठी छोकिरी आहे, सिंधी ॻाल्हाए थी, पंहिंजी ॿोली मिठी ॿोली, ईअं न? बिल्कुलु ठीकु आहे। ॿियो घर में सभु ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी करम, अल्लाह जी करम ठीक है। अम्मी जी तबीयत ठीक ना है थोड़ी, बस अम्मी हिन करे ना चाहिए। केडी सुठी सिंधी ॻाल्हाए थी, अम्मी जे लाइ तमामु घणी दुआऊं आहिनि, अल्लाह साईं उनखे तमामु घणो सेहतमंद कंदो उनखे। सो असां सां गॾु इन खां पहिरियां शहज़ाद चन्ना साहिब असां सां गॾु आहे ऐं डॉक्टर तारिक रहीम सूमरो साहिब, ॿई असांजा मौजूदु महिमान असां सां गॾु आहिनि। पाण दुनियावी जेकी बि ॿार आहिनि उन्हनि खां पाण केॾो न तंग थी वेंदा आहियूं, कंहिं बि क़िस्म जो ॿार खणूं, पाण अटे जी बोरी खणूं, कंहिं बि क़िस्म जो जेको वज़न वारो कमु आहे उहो खणूं त पाण तंग थी पवंदा आहियूं, चवंदा आहियूं एॾो ॿार असां सही नथा सघूं, खणी नथा सघूं, गुनाहनि जो एॾो ॿार खयूं पाण घुमंदा था वठूं। छा इन जे बारे में कॾहिं असां सोचियो आहे त गुनाहनि जे ॿार मां कीअं छुटकारो हासिलु कजे? इस्तग़फ़ार कयो, उनजी कसरत कयो, गुनाहनि खां छुटकारो हासिलु कयो, तौबा ताइब थियो, अल्लाह साईं खां माफ़ी वठो, बरकतुनि जो रहमतुनि जो हीउ रमज़ान मोकिलाईंदो थो वञे ऐं तव्हां अञा ताईं अखि न खोली आहे, अञा ताईं तव्हांखे सम्झ में ॻाल्हि न आई। जेकॾहिं तव्हां हिन भेरे बि पंहिंजो मौक़ो मिस करे छॾींदव त पोइ वरी पछताईंदव। तव्हांखे गुज़ारिश कयूं था ऐं सभिनी मुस्लमाननि खे गुज़ारिश कजे थी, बल्कि उहे सभु सम्झूं बि था, तव्हां बि सम्झो था त रब करीम खे रिझाइजे, उनखे वाराइजे। सो बहरहाल महिमाननि खां पुछा कंदासीं ऐं डॉक्टर शहज़ाद चन्ना साहिब असां सां गॾु आहे। साईं तौबा जे हवाले सां छा चवणु चाहींदो? तौबा पाण खे हूअं बि करणु घुरिजे, इस्तग़फ़ार करणु घुरिजे, गुनाहनि जी माफ़ी वठणु घुरिजे ऐं हिन महीने में त ख़ासि तौर ते करणु घुरिजे। जी हे ई महीनो जीअं त पहिरियों रहमत जो अशरो आहे, ॿियो मक़फ़रत जो आहे ऐं टियों जेको आहे जहन्नम खां निजात जो। हाणे इहे जेको आहे मग़फ़रत ऐं निजात
इहा तॾहिं मुमकिन आहे जॾहिं इंसानु जेको आहे उहो पंहिंजो तौबा कंदो, अलाह ताला ॾे रुजू कंदो। हाणे तौबा आहे छा? इंसान निस्यान मां मतिलबु आहे, निस्यान यानी ख़ता आहे, ख़ता जेको आहे इंसान में शामिल आहे। असां जेकॾहिं थोरो बि हिस्ट्री में वेंदासीं त असांजे ॾाढे आदम अलैहिस्सलाम खां बि जेको आहे ख़ता थी, यानी त पोइ अलाह ताला खां बाॾायईं त रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। हीअ बुनियादी क़ुर में हिकु दुआ आहे, ख़ासि तौर ते तौबा वञण लाइ सिखाई वई आहे। हाणे तौबा जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे गुनाहनि ते नदामत जो इज़हार करणु, यानी इंसान खां का ग़लती थी वञे, का को अहिड़ो अमल थी वञे जंहिं ते नदामत जो इज़हार करे, इन नदामत जे इज़हार में हू अलाह ताला सां रुजू करे ऐं रब ताला खां उन गुनाह जी, उन अहिड़े अमल जी जेको आहे माफ़ी तलब करे, तौबा आहे। ऐं इस्तग़फ़ार तौबा जे बारे में एतिरो आयो आहे त मुख़्तलिफ़ रिवायतूं मिलनि थियूं पियूं त जॾहिं बि इंसान खे वक़्तु मिले त हू इस्तग़फ़ार कंदो रहे। इस्तग़फ़ार ख़ुदि हिकु इबादत आहे। ऐं हिकु हदीस में चए थो, नबी साईं सल्लल्लाहु जी रिवायत आहे त इंसान उहा उम्मत जेको आहे उहा उम्मत सुठी उम्मत आहे जेका गुनाह करण खां पोइ वरी जेको आहे तौबा ताइब थींदी आहे, अलाह ॾे जेको रुजू कंदी आहे ऐं अलाह ताला बख़्श करण वारो आहे। अलाह ताला चयो आहे मूंखे उहा उम्मत पसंदि न आहे जेका गुनाह खां पोइ तौबा नथी करे। तौबा जो दरवाज़ो एतिरे ताईं आहे जो तव्हां यानी एतिरा बि जेकॾहिं तव्हां का अमल थी था वञनि पिया, तव्हां सिर्फ़ु अलाह जे जेको आहे दरबार में हाज़िर थी वञो ऐं उन खां बाॾायो, नदामत असांखे गुनाह खां बख़्शराईंदी, छुटकारो मिली वेंदो। क़ुर मजीद में अलाह चयो त जेको मां तौबा कंदड़नि खे पसंदि कंदो आहियां, तौबा कंदड़नि खे पसंद कंदो आहे। तंहिंजे करे हिन भरारे महीने में कोशिशि उहा करणु घुरिजे त ॿियनि इबादत सां गॾु जेकॾहिं इंसान खां का ग़लती थी आहे, का लग़्ज़िश थी आहे, कंहिंखे ॾुख पहुतो आहे त अल्लाह जी दरबार में तौबा करे ऐं अल्लाह तौबा क़बूल करणु। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी जा गुनाह बख़्श फरमाए। फौज़ी ख़ादिम तव्हां गॾु आयो हुअसि असां, त तव्हांजे मिठे आवाज़ खे अॼोके प्रोग्राम में जेकॾहिं जल्दी जल्दी शामिलु कंदासीं त असांखे बि उहो मज़ो ऐं करार न ईंदो। मिठे मुर्सली सना थी वञे, रूह परवर नशियात आहे, तव्हांजी शमूलियत आहे। बिस्मिल्लाह। नाले अल्लाह जे बिड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बिड़ो तार मुंहिंजो, नाले अल्लाह जे बिड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बिड़ो तार मुंहिंजो। आया निधर निमाणी, आया निधर निमाणी, आहे आधार तुंहिंजो, आहे आधार तुंहिंजो, नाले अल्लाह जे बिड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बिड़ो तार मुंहिंजो। हिकु दर्द मारियो ॿियो मर्ज़ मारियो, हिकु दर्द मारियो ॿियो मर्ज़ मारियो, दुनिया धिकारियो साईं संभारियो, दुनिया धिकारियो साईं संभारियो, कयो नज़र शफ़ा जी, कयो नज़र शफ़ा जी, साईं रोमदा खिलायो, साईं रोमदा खिलायो, नाले अल्लाह जे बिड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बिड़ो तार मुंहिंजो। ॾाढी आहे तंगी दुनिया दुरंगी, ॾाढी आहे तंगी दुनिया दुरंगी, बिना धणीअ पंहिंजे को, बिना धणीअ पंहिंजे को, बिना धणीअ पंहिंजे को, बिना धणीअ पंहिंजे को, कोने को माइट कंहिंजो, कोने को माइट कंहिंजो, नाले अल्लाह जे बिड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बिड़ो
बेड़ो तार मुंहिंजो नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो पार मुंहिंजो। सुभान अल्लाह। ऐं ईअं जीअं पहिरियां ज़िक्र कयोसीं फ़ौज़िया, गुनाहनि ते जेके नदामत थींदी त पोइ उहे गुनाह बख़्शिजी वेंदा, त ॿेड़ो पाण ई तार थी वेंदो। ऐं जॾहिं बि तव्हां नेकी कयो त उन नेकीअ ते गुरूर न कयो, उन नेकीअ ते फ़ख़ुरु न कयो त मां हीउ चङो कमु कयो आहे ऐं मां हेॾो वॾो कमु कयो आहे ऐं मां हीअं करे छॾियो, मां हूअं करे छॾियो। नेकी कयो, चुप रहो, रब करीम उनजो तव्हांखे अजर ॾींदो, माण्हुनि खे ॿुधाइण जी का बि ज़रूरत न आहे। सो तारिक साहिब बि असां सां गॾु आहे। साईं तव्हांजे आवाज़ में बि भला ईअं कुझु न कुझु ॿुधणु घुरिजे असांखे। मां साईं असल में बसि शाइरी कंदो आहियां, नात ख़्वान आहियां। हा साईं, इहो बि तव्हांजो आवाज़ ई आहे। इहो आवाज़ ई आहे, बिल्कुलु हाज़िर जी साईं। बिस्मिल्लाह। मूं हथनि में नाहे ताक़त, जी साईं। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी। सुभान अल्लाह। ख़ुदि ख़ुदा लिखी आहे अज़मत क़ुरान में अनवार जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा ॿुधाए छा ॿुधायां कलम खे ताक़त न आ। वाह वाह, छा ॿुधाए छा ॿुधायां कलम खे ताक़त न आ। जा ॿुधाई हसान आहे नात में मेहार जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी। कुल नबियुनि वाइदा निभाया, कुल नबियुनि वाइदा निभाया, पंहिंजी उम्मत खे ॿुधाया। आख़िर में अव्वल ईंदो, ख़बर ॾिनी सरदार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी। ज़िक्र ख़ुदा बुलंद कयो आहे, ज़िक्र ख़ुदा बुलंद कयो आहे, मलकनि साण मीलाद में अर्श में ऐलान थिया आहिनि महफ़िला मंठार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी। चाक थियो आहे सीनो पाक, तयारी आहे मेराज जी। रब घुरायो महबूब खे आ, सिक आ मंठार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी। सिदरतुल मुंतहा खां अॻियां जिब्राइल जी हद न हुई, सिदरतुल मुंतहा खां अॻियां जिब्राइल जी हद न हुई। रफ़ रफ़ सवारी तयारु हुई लामकाना यार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, नूर सां नूर मिलियो, नूर सां नूर मिलियो, परदनि में पर्दा खुलिया। नूर सां नूर मिलियो, परदनि में पर्दा खुलिया। नूर ॼाणे छा हुयो मंज़र, ताक़त नाहे इज़हार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी। सुभान अल्लाह। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी। सो ॻाल्हि इहा आहे त सॼी जेकॾहिं जेको सॼो समुंड आहे उनखे पाण मसु कयूं ऐं जेका धरती आहे उनखे पनो कयूं, काग़ज़ कयूं, तॾहिं बि मिठे मीर जी त साराह लिखी नथी सघिजे। एॾी वॾी साराह आहे, एॾी वॾी तारीफ़ आहे। सो बहरहाल वॾी महिरबानी, तव्हां सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि जेके असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहियो ऐं करशी जामेश्वरी वारनि जो वॾो सहकार असां सां रहियो अॼोके प्रोग्राम में। टेलनार 4G वारनि जी वॾी महिरबानी, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद वारनि जा लख थोरा, सुरहान टी वारनि जी वॾी महिरबानी, रूह अफ़ज़ा ओलपर्स क्रीम वारनि जा लख थोरा जेकी असां सां गॾु आहिनि। ऐं करशी जामेश्वरी कार्ड जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त हाणे अची वियो आहे सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ जामेश्वरी कार्ड, लाइट रिफ्रेशिंग करशी जामेश्वरी। ॿुधंदा पिया आहियूं पाण, एडवर्टाइज़ जॾहिं ईंदी आहे त मज़ो ईंदो आहे। इहो जॾहिं एडवर्टाइज़ ईंदी आहे त माना लुत्फ़ ईंदो आहे। इन कार्ड चई ईंदे फिज़ा में रिफ्रेशिंग जो अहसासु फैलिजी वेंदो आहे। इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे त हाणे उहो वक़्तु परे न आहे जॾहिं कुझु घड़ियुनि बाद असीं थधो थधो ऐं मज़ेदार करशी जामेश्वरी पीअंदासीं। हाणे इफ़्तार थींदो, थधो थधो मज़ेदार करशी जामेश्वरी पीअंदासीं। ऐं कसम सां इन ॻाल्हि सां त सभई एग्री कंदा त पहिरें डुक सां ई गॾु जेको रिफ्रेशिंग जो अहसासु ईंदो आहे त मज़ो अची वेंदो आहे। हिकिड़ो डुक लहंदो आहे त बाक़ाइदा ख़बर पवंदी आहे त का सुठी शइ पाण हिन वक़्तु पी रहिया आहियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जामेश्वरी संदल ऐं गुलाब जे 100 सैकड़ो ख़ालिस जुज़नि सां ठहियलु आहे। एतिरो मज़ेदार इन करे आहे त सिर्फ़ु जामेश्वरी ख़ालिस जुज़नि सां ठहियलु नेचुरल शरबत आहे जंहिंजी तयारीअ में पाणीअ जो हिकु फुड़ो बि शामिलु न आहे। इहा नई ॻाल्हि तव्हां ऐं असांजे इल्म में न आई। करशी जामेश्वरी जी तयारीअ में पाणी जो हिकु फुड़ो बि शामिलु न आहे। ऐं असांजी नीयत करशी जामेश्वरी वारा चवनि था त असांजी नीयत रोज़े जी पिणु अलाह जे लाइ बिल्कुलु ख़ालिस ऐं मिलावट खां पाक आहे त असांजो ड्रिंक पिणु अहिड़ो ई हुजणु घुरिजे। सो वाह वाह, सुभान अल्लाह। साईं करशी जामेश्वरी वारनि जी वॾी महिरबानी आहे, एॾो ज़बरदस्त असांखे मौक़ो फ़राहम कनि था। ऐं इफ़्तार में असां ज़रूरु करशी जामेश्वरी वरी वापराईंदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। साईं शहज़ाद साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा। तारिक साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, फ़ौज़िया ख़ादिम
आपका भी बहुत शुक्रिया ऐं सिंधीअ में बि चई छॾियां तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मानूर तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम में आख़िर में तव्हां खां नाते कलाम ॿुधंदासीं। लख तोरा तव्हां सभिनी मौजूद महिमाननि जा हयाती बख़ैर। सुभाणे इंशाअल्लाह वरी प्रोग्राम नशर थींदो ऐं तेसीं ताईं पंहिंजनि प्यारनि जो घर वारनि जो मिटनि माइटनि जो ख़ासि तौर ते ग़रीबनि यतीमनि मिसकिननि जो ख़्यालु रखिजो। ईद मथां अचे थी उन्हनि जे बारे में ज़रूरु सोचिजो। असां पारां अल्लाह वाही जी बिस्मिल्लाह। मोहम्मद जा आहिन करम केतिरा सितारा न थिया अर्श ते एतिरा मोहम्मद जा आहिन करम केतिरा सितारा न थिया अर्श ते एतिरा नकारे खां गोरो मथां हू थियो सभिनि सां भाइर थिया हुन चयो नकारे खां गोरो मथां हू थियो सभिनि सां भाइर थिया हुन चयो मोहम्मद जा आहिन करम केतिरा सितारा न थिया अर्श ते एतिरा ग़रीबनि जो ग़मख़ार आहे उहो अड़ियनि जो त आधार आहे उहो ग़रीबनि जो ग़मख़ार आहे उहो अड़ियनि जो त आधार आहे उहो मोहम्मद जा आहिन करम केतिरा सितारा न थिया अर्श ते एतिरा मोहम्मद जा आहिन करम केतिरा सितारा न थिया अर्श ते एतिरा Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक